आख़िर समुंड जे तह में छा आहे? साइंसदान लिकियल अजीब राज़ ॻोल्हे वरिता। जी हाँ, साइंसदान मालूम कयो आहे त भेटाई जहिड़ी अजीब शइ पैसिफिक समुंड जी गहराई में मुकमल ऊंधाई में ऑक्सीजन ठाहे रही आहे। हक़ीक़त में ही पत्थर जहिड़ी शइ ऑक्सीजन सां गॾु बिजली बि पैदा करे थी, जेका डबल बैटरी जे बराबर आहे। अञा ताईं उहो मञियो वेंदो हो त जानदार जहिड़ोक निबातात ऐं कासी फोर्स ज़रिए ऑक्सीजन ठाहींदा आहिनि, जेके सिज जी रोशनी जी ज़रूरत हूंदी आहे। पर सिज जी रोशनी पैसिफिक समुंड में 4 किलोमीटर डिघी न पहुचे थी, जिते पहिरियों भेरो ऊंधाई में ऑक्सीजन ठाहिण लाइ पॉलीमेटिकल ॾिठा विया। उहा ॻोल्हा हवाई ऐं मैक्सिको जे विच में क्लेरेन किल्पर्टन ज़ोन में कई वई। उन्हनि नोडल्स खे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ कंपनियुनि पारां पोखण जो मंसूबो बि ठाहियो पियो वञे। उन्हनि नोडल्स खे अक्सर करे पत्थर जी बैटरियुनि जे नाले सां सॾियो वेंदो आहे ऐं उन में कापर ऐं ॿियूं धातूं शामिल हूंदियूं आहिनि, जेकी बैटरियूं, स्मार्टफोन्स, विंड टर्बाइन ऐं सोलर पैनल ज़रिए इस्तेमाल करे सघजनि थियूं। साइंसदाननि जी हिकु टीम इहो बि मालूम करण जी कोशिश करे रही हुई त समुंड जी ऊंधाई में हिन अजीब शइ जा कहिड़ा असर आहिनि। स्कॉटलैंड एसोसिएशन फॉर मेरीन साइंस जे साइंसदाननि एंड्रयू समिटन चयो आहे त असां समुंड जी फ्रेश ऐं ऑक्सीजन जे इस्तेमाल जी शरह खे परखण जी कोशिश करे रहिया हुआसीं। साइंसदाननि मूजिबि उहे बरक़ी चार्ज सामूंडी पाणी में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन खे अलॻि करे थो ऐं उन्हनि उन अमल खे सामूंडी पाणी जी इलेक्ट्रोलिसिस सॾियो आहे। तहक़ीक़ कंदड़नि जो चवणु आहे त ही सामूंडी साइंस जी हैरत अंगेज़ तहक़ीक़ आहे। उहो साबित करे थो त ऑक्सीजन बग़ैर फोटोसिंथेसिस सां सवाइ बि ठाहे सघिजे थी ऐं उहो ॼाणण में मदद मिलंदी त ज़मीन ते ज़िंदगी जी शुरूआत कीअं थी। हुन चयो त आम अक़ीदो आहे त 3 अरब साल अॻु ज़मीन में जरासीम जे हिक क़दम मां ऑक्सीजन ठहण लॻी ऐं ज़िंदगीअ जो अमल बि उतां ई शुरू थियो। पर नई तहक़ीक़ मां मालूम थिए थो त शायदि ज़मीन खां ॿाहिरि समुंड में ज़िंदगी शुरू थी वई हुजे।